सुप्रीम कोर्ट में जजिस जो अंग वधाइण बाबति बिल क़ौमी असेंबलीअ में जुमे ते पेश कयो वेंदो। ज़रियनि मूजिब जजनि जो अंग 17 मां वधाए 23 कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस समेत 23 जजनि ते ॿधल हूंदी। जजनि जो अंग वधाइण बाबति बिल हुकूमत तरफ़ां पेश कयो वेंदो। खैबर पख्तूनख्वा जे ज़िले औरंगज़ेब में पोलियो टीम ते हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार फौत। शहीदनि जो अंग ॿ थी वियो। पुलिस मूजिब अपर औरंगज़ेब जे इलाइक़े ड्योरी बादान गली में पोलियो टीम पंहिंजा फर्ज़ अंजाम ॾेई रही हुई त हथियारबंदनि फायरिंग कई। हिकु पुलिस एहलकार मौक़े ते शहीद ऐं ॿिए अस्पताल में दम ॾेई छॾियो। पंजगोर इलाक़े पुरम में हथियारबंदनि जी फायरिंग 5 ॼणा मारिजी विया। डैम जी सार संभाल ते मुक़रर मक़ामी माण्हुनि मथां फायरिंग कई वई। सूबाई हुकूमत जे तर्जुमान मूजिब मारिजी वियलनि जा लाश टीचिंग इस्पताल पंजगोर मुंतक़िल कया विया। सदर आसिफ अली ज़रदारी जी पंजकोर में फायरिंग वारे वाक़े की मज़म्मत। दहशतगर्द हमले में जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त दहशतगर्द मुल्की तरक़ी ऐं सूबे जी ख़ुशहाली जा दुश्मन आहिनि। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जो चवणु आहे त हमले में मुलविस दहशतगर्दनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। साल 2003 खां वठी सिंध के पंहिंजे हिस्से जो पानी न मिली रहियो आहे। 91 खां 2000 ताईं पानी ठाह ते अमल थींदो रहियो। उन खां पोइ पंजाब चयो त हाणे पुराणे फार्मूले ते पाणीअ जी विर्छ कई वञे ऐं 3 टियर फार्मूलो खणी आया। सिंध जे आबपाशी खाते जे वज़ीर जाम ख़ान शोरो जो सिंध असेंबली में ख़िताब चयाईं 91 जे ठाह मूजिब कोटड़ीअ खां हेठि समुंड में 10 MF पाणी छोड़ करण खे लाज़िम करार ॾिनो वियो हो, पर उहो पाणी छोड़ न थियो थिए, जंहिंजे करे डेल्टा तबाह थी रही आहे। सिंधु दरियाह जे पाणी ते सिंध जे हिसे मूजिब 1 करोड़ 30 लख एकड़ ज़मीन आबाद थियणु घुरिजे, पर अधु ज़मीन बि आबाद नथी थिए। सिंध के सीनियर वज़ीर शहजी रेना मेमर जो चवणु आहे त 18 तरमीम जी 26 आईनी तरमीम पाकिस्तान के सियासी मंज़रनामे में एक इनकलाबी कदम आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे दूर अंदेशी फ़ख्र ऐं तारीफ़ चुकी आहे। तरमीम के हकीकत बणाइण में संदसि क़यादत ऐं मेहनत अहम आहे। आईनी तरमीम जो मक़सद समूरे सूबनि जी बहितर नुमाइंदगी के यकीनी बणाइण, जमहूरियत ऐं इंसाफ़ जे निज़ाम के सखारो करणु आहे। सिंध में मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया के केसनि में लाॻीतो वाध। सूबाई सिहत खाते मूजिब जनवरी खां अक्टूबर ताईं सिंध में मलेरिया जा 2,49,151 केस रिपोर्ट थिया। कराची डिवीज़न में 1,976 केस ऐं हैदराबाद डिवीज़न में मलेरिया जा 1,19,293 केस ज़ाहिर। लाड़कान डिवीज़न में 55,294 केस ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में 33,953 केस रिपोर्ट। सखर डिवीज़न में 17,777 ऐं शहीद बेनज़ीराबाद में मलेरिया जा 20,858 केस साम्हूं आया। वज़ीर आज़म 2 ॾींहं जे दौरे ते सऊदी अरब रवानो। शहबाज शरीफ़ सीड़पकार कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। वज़ीर आज़म जे सऊदी वलीअहद मोहम्मद बिन सलमान सां पिणु मुलाक़ात जो इम्कान। शहबाज शरीफ़ जे 31 अक्टूबर ते कतर जे दौरे जो बि इम्कान आहे। वज़ीर आज़म COP29 में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। के इलेक्ट्रिक करंट लगण सबबि फौत थियल माण्हुनि जा तफ़सील नेपरा में जमा कराए छॾिया। के इलेक्ट्रिक करंट लगण सबबि फौत थियलनि खे चोर, नशे जो आदी ऐं ज़हनी मरीज़ करार ॾेई छॾियो। के इलेक्ट्रिक जे जवाब में करंट लगण सबबि फौत थियल अक्सर शहरनि खे अणॼातल करार ॾिनो वियो।
पाकिस्तान ऐं चीन विच में मुख़्तलिफ़ शोबनि में सरकार जारी आहे। पाकिस्तान ऐं चीन जे भाईवारी इलाक़ाई अमन खे हथी ॾिए थी। पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती 7 ॾहाकनि ते ॿधल आहे। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो इस्लामाबाद में चीन जी तरक़ी आलमी क़यादत जे सफ़र ते आलमी कॉन्फ्रेंस खे ख़िताब चयाईं। पाकिस्तान ऐं चीन विच में बहितरीन लाॻापा आहिनि। चीन पाकिस्तान जो एतमाद जोॻो दोस्त आहे। पीटीआई वारा अवाम जे टैक्स जे पैसनि मां इस्लामाबाद में जलसा कनि था। केपी में बदमनीअ सबबि वापारी ऐं अवाम लड़ पटाइण ते मजबूर आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में अमन जी सूरत हाल ते भरपूर ध्यानु ॾियणो पवंदो। ख़ैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी जूं पेशावर में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो केपी हुकूमत रेस्क्यू जूं गाॾियूं सियासी मक़सद लाइ इस्तेमालु कयूं, जंहिं ते JIT ठहणु घुरिजे। हिज़्बुल्लाह नईम कासिम के जमात जो नओं सरबराह मुक़ररु करे छॾियो। लबनानी मज़ाहिमती तंज़ीम हिज़्बुल्लाह हसन नसरुल्लाह जी शहादत जे 1 महीने खां पोइ वक़्ती सरबराह नईम कासिम खे बाक़ाइदा काए चूंडे छॾियो। नईम कासिम हिज़्बुल्लाह जे शुरे कमेटी जो लगातार 3 भेरा मेंबर रही चुको आहे। रुस्तम जे कचे वारे इलाक़े मां शिकारपुर शहर जे सजराणी मोहल्ले वासी मुगवी टैक्सी ड्राइवर बाज़ियाब थी घर पहुची वियो। अली हसन सजराणी जे पुट पंहिंजे पीउ जे बाज़ियाबी जी तस्दीक़ करे छॾी। इलाक़े में भुंग भरण एवज़ टैक्सी ड्राइवर जी बाज़ियाबी जा चोगो। आई मोरो में मक़तूल भाउ ऐं भेण जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वासन ऐं सिविल सोसाइटी जो ॿिए ॾींहुं बदिलणो जवाबदारनि विच शहर में सरियाम गोलियूं हणी वहीद ऐं साजिदा साकी खे क़तल करे छॾियो। पुलिस हिन वक़्त ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। बिना दे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। एहतजाज कंदड़नि जो मुतालबो।